वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल हुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व अर्सलनाका लिन्नासि रसूला व कफ़ा बिल्लाहि शहीदा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा शौक से सब गच्ची शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना मअवाना व मलजाना हबीबिना व नबियिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अबीही व उम्मिही व इत्रतिही व अहली बैतिही व औलादिही व अज़वाजिही अजमईन। मोहतरम मुकर्रम सामीन निज़ाम प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह करीम का दुआ है तो रब शान ससनी के हिदायत नसीब फरमाए जो आमीन। मदीने वाले साईं की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए करीमन की मोहब्बत में जियारे नई मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए। मदीने वाले साईं जो मीलाद मल्हाइण या नेमत मजा एक नेमत है। खुश नसीब आहिनि उहे मुसलमान जेके मुझे आका करीम जे अचण ते खुशी मल्हाईंदा आहिनि खुशी जो इज़हार कंदा आहिनि। थका वेठा आहियो या गर्मी लगी है घर धणी ते नाराज़ आहियो मूं ते नाराज़ आहियो सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो सही ॻाल्हि ॿुधो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मदीने जो ताजदार कुल कायनात जे लाइ नबी बणिजी आयो पूरी दुनिया वारनि जे लाइ नबी बणिजी अचण वारी ज़ात तुंहिंजे मुंहिंजे दिल भर नबी जी को मञे थो को नथो मञे को ॻाल्हि करे थो को ॻाल्हि नथो करे को तज़किरो करे थो को तज़किरो नथो करे पर मदीने जे ताजदार के सोननि जे सरदार के तुंहिंजे मुंहिंजे महबूब के अल्लाह हड़नी जे लाइ रसूल बणाए मोकिलियो वरी जो सुभान अल्लाह। क़ुरान जेका आयत मुबारक फ़कीर पढ़ी तंहिंमें रब तो फरमाए व अर्सलनाका लिन्नासि रसूला ए मुंहिंजा महबूब ए मुंहिंजा हबीब मूं अल्लाह तो मुस्तफ़ा के हड़नी इंसाननि जे लाइ रसूल बणाए मोकिलियो आहे। के रंग के नस्ल के कौम के कबीले के शहर के मुल्क जे लाइ मखसूस नाही तुंहिंजी रिसालत तुंहिंजी नबूवत तुंहिंजी शरीयत तुंहिंजो पैगाम के हिक कौम जे लाइ महदूद नाहे के हिक कबीले जे लाइ महदूद नाहे के हिक शहर जे लाइ महदूद नाहे। अब ॻाल्हि सम्झो पिया सभई के हिते जे लाइ के हिकिड़े खंड जे लाइ के हिक मुल्क जे लाइ
महबूब तुझी रिसालत महदूद नाहे अल्लाह तोखे इन जे करे मोकलियो आ जो लिन्नास रसूला हड़नी इंसानन जेला रसूल बन दिया है सुभान अल्लाह हवा हिन वक्त जमीन ते अरब खां वधीक इंसान रहन 18 अरब में के हिंदू हिन के यहूदी हिन के ईसाई हिन के मुसलमान हिन के सिख हिन जैन हिन के केड़े मजहब वारा के केड़े मजहब वारा अल्लाह तो फरमाए तन सबनी जो रसूल अज ऐ क़यामत ताईं मदीने जो ताजदार वरी जो सुभान अल्लाह मञण वारन मञो कलमे पढ़ण वारन कलमो पढ़ियो मदीने वारे ते ईमान आण वारन ईमान आंदो वो जेके नथा मञन जेके शहादत नथा ॾियनि मदीने वारे जी नबूवत जी रिसालत जी शान जी मर्तबे जी मान जी इज्जत ऐं अज़मत जी जेके गवाही नथा ॾियनि अल्लाह जो फरमाए महबूब दिलगीर न थी वकफा बिल्लाहि शहीदा भली सॼी दुनिया मदीने वारा तोखां मुंहुं फेरे छॾे न तुंहिंजे मथां तुंहिंजी रिसालत जे मथां अल्लाह जी गवाही काफ़ी आहे सुभान अल्लाह वकफा किफ़ायत कंदड़ बिल्लाहि शहीदा तुंहिंजी रिसालत जे लाइ अल्लाह जी गवाही काफ़ी आहे इन लफ्ज़न में अल्लाह ताला इशारो ॾिनो मदीने वारे जी जेका रिसालत आहे सभिनी जे लाइ हड़नी जहिड़ा मदीने वारो रसूल आहे वो जे न मञंदव न नबी जे अचण जी ख़ुशी तव्हांखे बिदअत थी नज़र अचे ॾिठा अथव हिकिड़ा माण्हू नाजाइज़ नज़र अचे मिलाद मलाद मुंहुं ख़राब था कनि ख़ुशी नथा कनि अल्लाह तो फरमाए रब खे परवाह न मूं अल्लाह जो रब तव्हांजी ज़रूरत आहे मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ काफ़ी आहियां वरी जो सुभान अल्लाह जॾहिं महबूब आयो तो खुद रब पाण ख़ुशी मल्हाए ॾेखारे चवंदा त किथे मिलाद मल्हायो वियो कंहिं ख़ुशी कई मुंहिंजो रब ख़ुशी करे ऐं सुन्नी ख़ुशी न मल्हाए चओ सुभान अल्लाह मदीने जो ताजदार आयो मुंहिंजो सोनो हबीब आयो त अल्लाह ज़मीन तां दुख ख़त्म करे छॾिया पूरो साल ज़मीन ते को माण्हू दुखारो न थियो आहे अल्लाह ख़ुशियुनि जा मींहं वसाए छॾिया वरी जो सुभान अल्लाह के उन ज़माने में नियाणी ॼमण ऐब हूंदो हुयो पोइ महबूब सुहिणा आया जे नियाणी जे ॼमण ते माण्हुनि खे छो त नाराज़ न थियो नियाणी तव्हांजे लाइ जन्नत में वञण जो सबब बणजंदी आहे ऐं नबी साईं फरमायो जेके ॿ नियाणियूं ॼमनि जेके ॼमनि उन्हनि जी परवरिश करे उन्हनि जी पालना करे उन्हनि खे पाले पाए वॾो करे सुठी तरबियत करे ऐं उन्हनि खे सुठे घर में परणाए छॾे क़यामत जे ॾिहाड़े उहो माण्हू ॿिनि नियाणियुनि जो अबो या उन खां वधीक मूं मोहम्मद करीम सां गॾु ईअं हूंदो जीअं हे ॿ आङुरियूं मुंहिंजे लाइ वरी जो सुभान अल्लाह उन ज़माने में नियाणियुनि खे चेहरो पूरे छॾींदा हुआ नियाणियुनि खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा हुआ मदीने वारे साईं जे अचण ते अल्लाह ताला ईअं न चाहियो त को माण्हू ॾुखारो थिए पूरी ज़मीन ते जिथे बि ॿार ॼमियो अल्लाह हुननि खे पुट जी नेमत सां नवाज़ियो वरी जो सुभान अल्लाह ज़मीन ते को सुको वण बाक़ी न रहियो अल्लाह सुका वण सावा करे छॾिया मलाइकन पे ज़मीन ते नाज़िल कयई जीजल अम्मा आमिना थी फरमाए चदा गुर मुझे बतन में महबूब मुस्तफा करीम आया मलाइकन के लहंदे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रही वरी जो सुभान अल्लाह शान त अम्मा जो न शान त जीजल अम्मा आमिना जो न सुभान अल्लाह ज़ोर सां जो सुभान अल्लाह अम्मा हवा जिते मदीने वारो कदम रखे पैर रखे उहा कदम का शान वारी बणजी वञे जे नबी सां जे हथ मिलायो मोमिन बणजी वञे उन माण्हू जे मथां जहन्नम जी बाहि हराम थी वञे जेको मदीने वारे खे
ॾिसे सो माण्हू मोमिन बणिजी वञे ते क़यामत जो हिसाब माफ़ आहे। अॼु बि जेकॾहिं निंड में ख्वाब में को महबूब जो दीदार करे न ख्वाब में मदीने वारे जो दीदार नसीब थी वञे उन जो नालो अल्लाह पंहिंजे वलीअ जी लिस्ट में लिखाए छॾींदो। अंदाज़ो लगायो जे ख्वाब में दीदार थे त विलायत मिली वञे। जे अम्मा जे पेट में 9 महीना मदीने वारो साईं रहियो उन अम्मा जो केॾो शान आला ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद सोने दिलबर साईं अम्मा आमिना जे शान में लुत्फ़शाही फरमाई। सुभान अल्लाह चओ त मां शेर पढ़ा ओ नबीअ जी अम्मा सैयदा आमिना ओ नबीअ जी अम्मा सैयदा आमिना तोखे बेइंतहा ताजदार ॾिना तोखे बेइंतहा ताजदार ॾिना ओ नबीअ जी अम्मा। जेके ॻाल्हि वणी आहे चओ सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह रब फरमायो ओ मुझा महबूब ओ मुझा हबीब मां अल्लाह तोखे कुल कायनात जो तुंहिंजी नबूवत जे मथां मुहाफ़िज़ बि मां अल्लाह आहियां। तुंहिंजी रिसालत जे मथां तुंहिंजी नामूस तुंहिंजे मक़ाम तुंहिंजी इज़्ज़त जो मुहाफ़िज़ बि मां अल्लाह पाण आहियां। 1.25 लख नबी आया 1.25 लख पैगंबर ज़मीन ते आया कंहिंखे अहिड़ो शान न मिलियो कंहिंखे अहिड़ो दर्जो न मिलियो जहिड़ो मर्तबो मक़ाम तुंहिंजे मुंहिंजे महबूब खे मिलियो आहे। सुभान अल्लाह। आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं हर नबी आया बराबर शान वारा हुया। नबी तो शान वारा सब नबी सोना सब नबी हुस्न में बेमिसाल के नबी अल्लाह ऐब न रखा है। ऐब माना के अख नंढी हुजे चूचो हुजे या कद जो टिको हुजे या नंढड़ो हुजे बिंदरो हुजे या सही मुजा कानो हुजे या बा भगल हुजे ईअं वो ऐब अल्लाह के नबी में न रखा है। बेऐब हुया सोना हुया कौम में सब का भला हुया कौम में सब का बेहतरीन इंसान अल्लाह जा नबी हुया। पर हर नी नबीन में सब का सुनो तुझो मुझो नबी बणजी आयो। सबनी नबीन में हुस्न में बेमिसाल शान में बेमिसाल तुझो मुझो महबूब दिलबर नबी बणजी आयो। आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं हर नी नबीन रब जी तौहीद जो पैगाम ॾिनो। हर नी नबीन अल्लाह जी वहदानियत जो पैगाम ॾिनो त रब जा बणजी वञो अल्लाह ते ईमान आणण वारा बणजी वञो रब खे अकेले मञण वारा बणजी वञो। जॾहिं माण्हुनि पुछा कई माण्हुनि दरियाफ़्त कयो ए अल्लाह जा नबीओ तव्हां अल्लाह खे ॾिठो हुयो कि न रब जो दीदार कयो अथव कि न असांखे जो चओ था त रब ते ईमान आणियो अल्लाह ॾिठो अथव। हर नी नबीअ ईअं चयो असां ॾिठो नाहे जिब्रील आयो ते ॿुधायो त रब आहे वही खणी आयो। जिब्रील खां ॿुधी नबीअनि चयो अल्लाह आहे वध में वध मूसा कलीमुल्लाह हुयो तो रब खे ॾिठो आहे। तूर ते वेंदो आहियां 70,000
महबूब मुस्तफा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह आका आका हरनी नबी जो डिठो ना तो डिठो भला जो सुभान अल्लाह तो रब के डिठो मदीने वाले साईं जवाब न दिनो रब जवाब दिनो मानू मानू नबी का दा पूछा कयो ए इंसानो मुझे महबूब खान पूछा कयो अल्लाह तो गवाही दिया या नबी मुझे सामू आयो एतरो करीब थियो एतरो मुझे वेठो थियो जो सुमदला फतदल्ला फकान आब हुसैन औ अदला ॾिसण जी ॻाल्हि था कयो बिन भाकुरनि खां बि वधीक मुंहिंजो इहो छो थी वियो हलेगा तो या कलीमुल्लाह तो या कलीमुल्लाह कलीमुल्लाह तो या कलीमुल्लाह ज़ात सभनी का मिठे मोहम्मद जी भलारिया ज़ात सभनी का सोने सैयद जी भलारिया तड़पदो सोई सजन लायो मिर सारिया मुझे महबूब के डिठो महबूब के डिठो जंहिं गवारिया ॻाल्हि वॾी हले कोन वञे सल्लल्लाहु अलैहि या ओ हज़रत मूसा कलीमुल्लाह हिकड़ी तजल्ली भी बसी न सकी हिकड़ी झलक उहा बि सिफ़ाती नूर जी साब हिक घड़ीअ जेड़ा हिकड़े पासे जबल नूर आहे जिते हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे अल्लाह ताला सां कचहरी कंदो जबल ऐं उन जे साम्हूं तक़रीबन 500 मीटर परियां वो जबल आहे जंहिंखे जबल तजल्ली सॾींदा आहिनि अॼु ताईं मौजूद उन जबल तजल्ली जो पत्थर मुंहिंजा मुर्शिद दिलबर साईं खणी आया हुआ जंहिं पत्थर जे तजल्ली कई न असां वटि घर पियो आहे हीअं जो तजल्ली किरी रब जी त जीअं वण हे वण जो हिन पाण ॾिसंदा पाण ई अंदरि हेॾे घुमंदी वेंदी आहे उहा तजल्ली जबल ते किरी उन जो किरणा उहो पत्थर जो सड़ियो न उन जो सड़ण हीअं कंदो हेठि तह ताईं उहो नूर हलियो जबल सॼो सड़ी वियो फ़कर मूसा सैयदना मूसा कलीमुल्लाह बेहोश थी ज़मीन ते तस्बीह फरमा थी होश न रहियो हिकड़ी तजल्ली ॾिसी न सघियो पर मुंहिंजा दोस्तो तुंहिंजो मुंहिंजो दिलबर नबी ओ मुंहिंजा सुन्नी भाइयो तुंहिंजो मुंहिंजो महबूब अर्श ते पहुतो क़ुरान चयो कीअं ॾिठई रब जो कीअं दीदार कीअं ॻाल्हि वणे त सुभान अल्लाह चइजो रब तो फरमाए माज़ा गल बसर व मा तगा अख बि न छिभाई अथई अख खे बि पलकुनि खे बि न चोरी तूं बधू वेही चिताए पंहिंजे रब जो दीदार करे रतई सुभान
वलकद राहो नज़लतन उखरा जॾहिं लहे पियो आसमाननि तां मुड़ी मुड़ी वरी वरी पंहिंजे रब जो दीदार कयो हुई सुभान अल्लाह हिजाब जे लाइ पर्दा जे लाइ रुकावटूं ॿियनि जे लाइ महबूब कोको हूंदो पुट जी पंहिंजी जाइ साईं मुंहिंजा यार जी पंहिंजी जाइ अबे अम्मा जी पंहिंजी जॻह हूंदी आहे जंहिंसां मोहबत हुजे उनजी जाइ अञा निराली नौकर नौकर हूंदो आहे चाकर चाकर हूंदो आहे भाव भाव हूंदो आहे महबूब महबूब हूंदो आहे जो सुभान अल्लाह बाना त सभु बाना है रब जा हर ही बाना है नबी बि बाना है मुस्तफा अल्लाह जो बानो आहे अब्दु आहे रब जी मखलूक आहे पर अल्लाह अहिड़ो शान वारो बणायो जो मदीने वारे साईं खे पंहिंजे महबूबनि खां वॾो महबूब बणायो थियो ज़ोर सां जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु सब पैगंबर आया 1.25 लाख नबी आया हर को नबी पंहिंजी ॿोली वारनि जे लाइ नबी बणिजी आयो क़ुरान तो फरमायो वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला बिलिसानि क़ौमिही लियुबय्यिन लहुम अल्लाह असां नबियनि खे मोकिलियोसीं क़ौम वारनि जी ज़बान वारो नबी बणाए हुकुम उन्हनि जी ॿोली में उन्हनि खे बयान करे ॿुधाए ॿोली जे लाइ नबी बणिजी आया पर मदीने वारे साईं खे हर ॿोलीअ वारे जे लाइ नबी बणाए मोकिलियो अथई सुभान अल्लाह हाणे असां हिते वेठा आहियूं के सिराइकी था ॻाल्हाइनि के सिंधी था ॻाल्हाइनि असांजे खानपुर नंबर में केतिरियूं ॿोलियूं ॻाल्हाइजूं सिंधी बि आहिनि पठान बि आहिनि पंजाबी बि आहिनि पश्तून बि आहिनि बलोच बि आहिनि साईं मुंहिंजा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि वारा मुख़्तलिफ़ रंग वारा मुख़्तलिफ़ क़ौमुनि वारा ॿोली कहिड़ी बि हुजे पर कलमो सभु पढ़ंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाहु अरबी बोली तव्हां हेतिरा ॼणा वेठा आहियो ॿुधायो अरबी ॿोली अचे जंहिंखे अचे थी सोच मथां को रही आयो कंहिंखे बि सम्झो किताब पढ़ियो आहियां हदीस क़ुरान पर पूरी ॿोली अरबी मूंखे बि ॻाल्हाइण नथी सम्झो था पर ॿोली नथी अचे पर सची ॿुधायो असां सिंधी आहियूं कसम अथव ॿुधायो नबी सां प्यार आहे कि न कोन्हे नबी खे मञो था सभई मञो था ओ असांजे हिन नंढड़े बचड़े खां पुछा कंदे न ॿार खां पुछा कंदे त उहो बि या रसूल अल्लाह जी सदा हणंदी मर्द औरत सभई ईअं चवंदा त दिलियुनि जो दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पेशान
रुखसार मोहम्मद रोशन बई रुखसार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन जो दिलदार मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन जो जे मथे ते ताज लौला की रुखसार मोहम्मद रोशन बई रुखसार मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन जो दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब नबी जी तारीख वणे दी ले पहुंची अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। रब जे कुरान नबियन जो जिक्र करे उन्हनि जी क़ौमुनि जो जिक्र कयो सवा लख नबी आया 25 या 35 नबियन जो जिक्र कुरान उन्हनि जी क़ौमुनि जो जिक्र कयो हे नबी हिन क़ौम जे लाइ आयो हे नबी हिन क़ौम जे लाइ आयो तवज्जो मुड़िया तव्हां ॿ आयत तव्हांखे नबी जी ॿुधायां हज़रत सैयदना नूह अलैहिस्सलाम आयो कुरान फरमायो इन्ना अरसलना नूहन इला कौमिही अन अंदिर कौमक मिन क़ब्ल अन यअतियहुम अज़ाबुन अलीम। बेशक असां मोकिलियोसीं नूह अलैहिस्सलाम खे उन्हनि क़ौम जे लाइ पंहिंजी मख़सूस क़ौम जे लाइ मोकिलियोसीं जीअं उन्हनि खे प्रेॼारे ऐं उन खां अॻु जेके नबी आया उन्हनि जे बारे में ॿुधाए जेके अज़ाब नाज़िल थिया उन्हनि जो बि ज़िक्र करे ॿुधाए जे बेफ़रमान थींदा त उन्हनि खे दर्दनाक अज़ाब ॾिनो वेंदो। ओ नूह तोखे क़ौम पंहिंजी ॾे मोकिलियो आहे ॿुधा त अल्लाह खे मञो न त अज़ाब नाज़िल थिया मदीने वारे साईं जे लाइ वरी रब फरमायो त टियारी दर्ब आए त खुशखबरी ॾींदड़ बि रही आयो जो सुभान अल्लाह। हज़रत सैयदना हूद अलैहिस्सलाम जे लाइ रब फरमायो व इला आदिन अखाहुम हूदा ओ मुंहिंजा महबूब क़ौम आद ॾे असां हूद खे मोकिलियोसीं जे क़ौम खे जो या क़ौम इअ्बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरुहु इन अंतुम इल्ला मुफ्तरून। ए मुंहिंजी क़ौम वारो उअ्बुदुल्लाह इन अंतुम इल्ला बंदगी कयो अल्लाह सां के शरीयत न कयो अल्लाह ते कूड़ न पढ़ियो तरफ जो को शरीक का ई जगह ते रब फरमायो इला आदिन अखाहुम हूदा हूद अलैहिस्सलाम के अल्लाह आद जे ला मोकिलियो वरी हजरत सैयदना सालेह अलैहिस्सलाम जे ला कुरान फरमायो व इला समूद अखाहुम सालिहा आई कौम समूद दे अल्लाह नबियन जे भाउ हजरत सालेह अलैहिस्सलाम के मोकिलियो आयो सुभान अल्लाह। हजरत सालेह केॾो शान वारो आहे केॾो मान वारो आहे रब तो फरमायो
ये मखसूस इलाइकन दिलाया वरी रब फरमायो वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहु कान सादिक़ल वअद व कान रसूलन नबिय्या। मानन के जिक्र करे बुदा इस्माईल अलैहिस्सलाम जो जेको सच्चो वायदे पूरे करण वारो ऐं अल्लाह जो महबूब रसूल हुयो। बनी इसराइल जो नबी बनाए मोकली रब फरमायो व आतैना ईसा इब्न मरियम अल बैनात व अयदनाहु बिरूहिल कुद्स। ईसा रूह लाके वडियूं निशानियूं ते मोकलियो उन जे हथ के अल्लाह मौजज़न वारो बनायो ऐं उनके रूहुल कुद्स जे ज़रिए मददगार बनाए मोकलियो एॾो शान वारो बनायो जो मुर्दन ते हथ रखंदो हुयो त जेरा जी उथी के ही करदा वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं सभु नबी अची चुका इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह फरमायो तिलका हुज्जतुना आतैना इब्राहिम अला कौमिही। कौम जे मथां इब्राहिम अलैहिस्सलाम के वाज़े निशानियूं ॾेई मोकिलियमि जी अल्लाह जी हुज्जत क़ाइम करे ॾेखारे माण्हुनि खे हुज्जत बि करे क़ौम वारनि खे सुधारे ॾेखारे। बस क़ौमुनि जो ज़िक्र हुयो हे हिन क़ौम जे लाइ हे हिन क़ौम जे लाइ हे हिन नस्ल जे लाइ हो हिन ॿोलीअ जे लाइ हे नबी हिन शहर जे लाइ हे नबी फलाणे क़ौम जे लाइ आयो वारो आयो जॾहिं तुंहिंजे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम जो जो नबिया हिक कौम जो रसूला हिक इलाके जो रसूला हिक शहर जो नबिया। कुल कुल या अय्युहन नास ए मुझा महबूब चो ए इंसानो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीया। सबनी जो